मां रिपोर्ट नजीब अहमद ख़ास के लिए पुलिस कांस्टेबल किरण सिकंदर ख़ास के लिए पंहिंजे तहफ़ुज़ लिहाज़ डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब मलीर पहुची वई। मूंखे जान जो ख़तरो आहे, मुंहिंजो अॻोणो मुड़ुसु मूंखे जान खां मारण जो धमकियूं ॾेई रहियो आहे। हेड कांस्टेबल किरण सिकंदर ख़ास के लिए डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब मलीर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे छो त आउं हिकु मोज़िज़ घराणे जी न्याणी आहियां। 2023 में जमालदीन कलवर जेको पिणु कराची पुलिस में कांस्टेबल आहे, तंहिं सां मूं अरेंज मैरिज कई। शादीअ जे कुझु वक़्तु गुज़रण बाद मुंहिंजो मुड़ुसु मूं ते रोज़ तशदुद कंदो रहियो ऐं मुंहिंजी समूरी पघार पिणु कब्ज़े हेठि आणे ख़र्च कंदो रहियो। आउं घर में संदसि ज़ाल न पर हिकु नौकरियाणी तौर ते रहंदी हुयसि। हिन जो त 3 मई 2024 ते जमालदीन कलवड़ मूंखे हिकु सादे स्टाम्प पेपर ते तलाक ॾी ऐं मुंहिंजी 3 लख रुपया हक़मार ऐं 3 तोला सोन संदसि कब्ज़े हेठि आहे। तंहिंजे बावजूदि आउं उनखे पंहिंजो मिजाज़ी ख़ुदा तस्लीम कंदी रहियसि ऐं पंहिंजे घर खे आबाद करण जी हर मुमकिन कोशिश कई, पर मुंहिंजे मुड़ुसु तशदुद जी इंतिहा करे छॾी। 27 अक्टूबर 2024 ते तशदुद दौरान मुंहिंजो ॿारु पिणु ज़ाया थियो, जंहिं ते मूंखे दिली सदमो पहुतो। आख़िरकार उन मूंखे घर मां ज़बरदस्ती कढियो ऐं मूं ते सरकारी पिस्टल ज़रिए मारण जी कोशिश कई, पर मूंखे रब साईं बचाए वरितो। किरण वधीक छो त संदसि वर इंतिहाई क्रिमिनल क़िस्म जो माण्हू आहे जंहिं मुंहिंजी ज़ाती ज़िंदगी तबाह करे छॾी आहे ऐं मूं संदसि क्रिमिनल ज़हनियत ऐं तशदुद ख़िलाफ़ नैपियर थाणे ते FIR नंबर 218/24 दर्ज कराई आहे ऐं बाला ऑफिसरनि खे जमालदीन कलवड़ ख़िलाफ़ दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर अॼु ॾींहं ताईं मूंखे इंसाफ़ न मिलियो आहे। आउं अकेली न आहियां, मूंसां गॾु मुंहिंजी बिरादरी गॾु आहे। आउं जमालदीन कलवड़ खां मूंखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। IG सिंध SSP साउथ ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमूं मूंखे इंसाफ़ ॾियारे। हिन चयो त मूंखे या मुंहिंजे वारसनि खे को बि जानी माली नुक़सानु रसियो त उन जो ज़िम्मेवार जमालदीन कलवड़ हूंदो।